मूंखे नथो लॻे त सोट मीर शाहनवाज़ जे ज़ोर ते मंसूर खान खे झुकाए सघंदो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां अव्हां जो पंहिंजो काज़ी अब्दुल सत्तार। हाज़िर ख़िदमत आहियां सोप सीरियल दुलाब जी 26वीं क़िस्त में हाज़िर आहियां ऐं अव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त अगरि जेकॾहिं अव्हां आहियो मुंहिंजे हिन चैनल ते ऐं अव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग्स। जी हाँ दोस्तो, जेकॾहिं अव्हां आहियो मुंहिंजे यूट्यूब चैनल ते नवां त बराए महिरबानी सभ खां पहिरियां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हुन खां पोइ बेल वारे बटन खे दॿायो त जीअं मुंहिंजे अचण वारी जेका न्यू वीडियो अव्हां दोस्तनि ताईं पहुची सघे। तो दोस्तो, असीं ॻाल्हि कंदासीं सोप सीरियल दुलाब जी 26वीं क़िस्त जे बारे में, जेका हींअर सूमर ते अचण वारी आहे। उन में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे अव्हां दोस्तनि जी ख़िदमत में पेश कंदुसि। वरी बि अव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त मुंहिंजे हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा हलो ऐं आख़िर में ॾिसण सां तव्हां दोस्तनि जो जेको सहकार आहे, जेको मुंहिंजा ताउन आहे, उहो बिल्कुलु अहसानमंद आहियां मां अव्हां दोस्तनि जो। ऐं आख़िर ते मुंहिंजे वीडियो खे ॾिसंदो त मुंहिंजे वीडियो जो वाच टाइम ठही पवंदो ऐं तव्हां दोस्तनि जो मुंहिंजो जेको साथ आहे उहो हमेशह इनशाअल्लाह क़ाइमु दाइमु रहंदो। मां उमेद कयां थो त मुंहिंजे हिन वीडियो में तव्हां के भरपूर रहनुमाई थींदी अव्हां दोस्तनि खे। जेके अव्हां हिन ड्रामे में जेके कमियूं कोताहियूं आहिनि, जेके हिन कहाणी में जेके नवां नवां मोड़ आया आहिनि, जेके न्यू जेको आहे टैलेंट या जेके पुराणा आर्टिस्ट आहिनि, जेके अदाकार आहिनि, जेके हिन में शामिलु थियनि पिया हिन ड्रामे में, तमामु बहितरीनु लोकेशन ते फिल्म आयल आहे। ही बहितरीनु सोप सीरियल सिंध टीवी जी बहितरीनु सोप सीरियल दुलाब, जंहिंजी 26वीं क़िस्त में जेका अपडेट अचण वारी आहे उहा अव्हां दोस्तनि ते मां शामिलु कंदो हलंदुसि। अव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त जेका हीअ 26वीं क़िस्त में जेके आर्टिस्ट कमु कनि था पिया, जंहिंजो तालुक़ु कंहिंजो लाड़काने सां, कंहिंजो मेहर सां, कंहिंजो दादूअ सां, कंहिंजो ओबावड़े सां, कंहिंजो ॾरकीअ सां, कंहिंजो मिरपुर माथेलो ऐं कंहिंजो घोटकीअ सां ऐं कंहिंजो सखर खां, बहरहाल पूरी सिंध जा जेके बहितरीनु अदाकार आहिनि उहे हिन सोप सीरियल में शामिलु आहिनि। अञा बे वधीक न्यू टैलेंट हिन में अचनि पिया ऐं जेके दोस्त हिन ड्रामे में कमु करणु चाहिनि था पिया, उहे दोस्त मूंखे हिन वीडियो में कमेंट करनि त मां इनशाअल्लाह उमेद कंदुसि त असांजो पंहिंजो पहिरीं प्यारो दोस्त आहे, असांजो हीउ जेको डायरेक्टर हज़रात आहे इहो असांजो पहिरीं प्यारो दोस्त आहे। मां इन ताईं अव्हां दोस्तनि जी रसाई कराए सघां थो। अव्हां दोस्तनि जो जेको आहे हीउ पैगाम, अव्हां दोस्तनि जो जेको हीउ शौक़िया जेके दोस्त असांजा हिन सोप सीरियल में कमु करणु चाहिनि था, मां उन्हनि दोस्तनि खे गुज़ारिश कंदो हलंदुसि, जेकॾहिं अव्हांखे शौक़ु आहे सोप सीरियल दुलाब में कमु करण जो शौक़ु आहे, त तव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त मुंहिंजी हिन लिंक खे जेको आहे अव्हां शेयर कयो पंहिंजे दोस्तनि ताईं, पंहिंजे पहिरीं प्यारनि दोस्तनि ताईं हिन खे शेयर कंदव हलंदव त इहा जेका अव्हांजी जेका कमेंट में अव्हां पंहिंजो नंबर बि लिखंदव ऐं जिन दोस्तनि खे शौक़ु आहे दुलाब ड्रामे में कमु करण जो, उन्हनि दोस्तनि खे गुज़ारिश आहे त बराए महिरबानी पंहिंजो आहे इन कमेंट में जेको आहे पंहिंजो कॉन्टेक्ट नंबर लिखो ऐं शौक़ु केतिरो आहे ऐं पंहिंजे सिटी जो नालो लिखो, किथां जा आहियो, किथे रहो था पिया सिंध में या कंहिं ॿिए मुल्क में रहो था, या दुबई हुजे या सऊदीया हुजे या को बि मुल्क हुजे, किथे बि अव्हां अगरि रहो था पिया त पंहिंजे कंट्री जो जेको आहे नालो ज़रूरु लिखंदा। त दोस्तो अव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त हींअर जेका सोप सीरियल दुलाब जी जेका रिकॉर्डिंग हले पई उहा आहे मिरपुर माथेलो डिस्ट्रिक्ट घोटकी जे एरिया में, जिते अव्हांखे ॿुधाईंदो हलां जेके शहर शामिलु आहिनि ओबावड़ो, ॾहरकी, मिरपुर माथेलो, घोटकी, जहानपुर शरीफ़ जिते मेलो लॻंदो आहे अनवर बादशाह जो। इन जे आस पास इलाइक़नि में जेको आहे दुलाब ड्रामे जी रिकॉर्डिंग हले पई। जेके हिन दुलाब ड्रामे में कमु कंदड़ आहिनि उहे परे परे खां अचनि था पिया, उन्हनि खे बहितरीनु नमूने सां ऐं बहितरीनु लोकेशन ॾिनी वई आहे ऐं जंहिंजा डायरेक्टर आहिनि अव्हां हिन में ॾिठो हूंदो। मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां जेके सोप सीरियल दुलाब जे जेके डायरेक्टर आहिनि, अव्हां कुझु दोस्त उनखे शायदि
सुञाणींदा बि हुजनि, कुझु दोस्त उनखे न बि सुञाणींदा हुजनि, त मां उन दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त हिन सोप सीरियल दुलाब जेके डायरेक्टर आहिनि, जेके हिन में मिठूअ जो किरदारु कंदा पिया। जी हाँ दोस्तो, अवां दोस्तनि खे ख़बर लॻी वई त जेको मिठू आहे उहो ई आहे सोप सीरियल दुलाब जो डायरेक्टर। त दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां जे अगरि जेकॾहिं अव्हांखे असांजे हिन सोणे सेब ते बहितरीनु ऐं जेको आहे बहितरीनु डायरेक्टर आहे, तमामु खिलणो डायरेक्टर, तमामु मुहबतूं रखंदड़ डायरेक्टर आहे। अवां दोस्तनि खे अगरि असांजे हिन दोस्त सां मिलणो आहे या हिन दोस्त सां हिन जे सोप सीरियल में कमु करिणो आहे त बराए महिरबानी दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त पंहिंजो कॉन्टेक्ट नंबर लिखो ऐं कमेंट कयो त तव्हांखे शौक़ु आहे त मां अव्हांजो हिन दोस्तनि सां मुलाक़ात कराए सघां थो। त दोस्तो हिन जो ई डायरेक्टर आहिनि, बीठल आहिनि, मां इन फ्रेमनि में अव्हां ताईं दोस्तनि ताईं उहे जेके पिक्चर्स आहिनि, उहे जेके शूटिंग जूं, उहे अव्हां दोस्तनि ताईं मां पहुचायां पियो। अव्हां दोस्तनि खे अव्हां दोस्तनि ताईं पूरी अपडेट पहुचायां थो पियो। मां उमेदु कयां थो त दोस्तनि ताईं मुंहिंजी पूरी अपडेट पहुची रही हूंदी। अञा ॿिए कुझु दोस्त अञा इहो बि सोचनि था पिया त यार छा, ऐं मां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त दोस्तो मां पाण बि जे हिकिड़ो नंढिड़ो अदाकार आहियां ऐं अदाकार बि मां बि तक़रीबन अनक़रीब अव्हांखे सोप सीरियल दुलाब जेके स्क्रीन ते नज़र ज़रूरु ईंदुसि ऐं जेको ॿियो स्पोल अची वधे इंशाअल्लाह अज़ीम अव्हां दोस्तनि ताईं मां बि अव्हां दोस्तनि जी ख़िदमत में पेश थींदुसि। त दोस्तो अव्हांखे ॿुधाईंदो हलां जेकॾहिं अव्हांखे बेशौक़ु आहे सोप सीरियल दुलाब में कमु करण जो त कमेंट में पंहिंजो नालो, कॉन्टेक्ट नंबर, शहर जो नालो, इलाइक़े जो नालो, किथे रहंदा आहियो ऐं पंहिंजो जेको आहे कहिड़ो कमुकारु कंदा आहियो, स्टूडेंट आहियो या को ॿियो बिज़नेस आहे या कारोबारु आहे, त पंहिंजो कारोबार जी बि रसोई असां ताईं पहुचाईंदा इंशाअल्लाह। हा, मां अव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त कोशिशि करणु पंहिंजे वस में आहे, कोशिशि कंदासीं इंशाअल्लाह अव्हां दोस्तनि खे अनक़रीब सोप सीरियल दुलाब जे स्क्रीन ते आणींदासूं। त दोस्तनि खे मां ॿुधाईंदो हलां त जेके जन दोस्तनि अञा ताईं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो त बराए महिरबानी अव्हां दोस्त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं आख़िर ताईं हिन मुंहिंजे वीडियो खे ॾिसो ऐं लाइक कयो, कमेंट कयो ऐं पंहिंजे दोस्तनि में शेयर कयो। त दोस्तो हाणे अव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त जेके हिन सोप सीरियल में जेके शूटिंगुनि में जेके कमियूं कोताहियूं आहिनि, जेके परेशानियूं आहिनि, जेके हिन में ॾुख जेके अचनि था पिया, जेके डायरेक्टर खे मुसीबतूं अचनि थी पिया, मां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त हीउ वीचारो दोस्त असांजो जेको आहे पहिरीं प्यारो दोस्त फरज़ंद मलिक उर्फ़ खजू साहब, यानी हिन सोप सीरियल में जेको कैरेक्टर कनि था पिया मिठू जेको आहे तमामु ॾाढो बहितरीनु दोस्त आहे असांजो ऐं ॾाढो जफ़ाकशी वारो, महिनत कश ऐं किन दोस्तनि हिन खे अकेलो छॾे ॾिनो, पोइ बि हिन पंहिंजो सुंदरो ॿधी पंहिंजो मैदान ते लथल आहे ऐं पोइ हटण वारो न आहे। इंशाअल्लाह हीअ जेका सोप सीरियल आहे अव्हां दोस्तनि ताईं ज़रूरु पहुचाईंदो हलंदो ऐं अव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त मां उमेदु कयां थो त मुंहिंजे हिन वीडियो में अव्हांखे भरपूर रसाई पहुची हूंदी ऐं जेकॾहिं मुंहिंजे वॉइस में किथे का ख़राबी हुजे, का लैंग्वेज में का ख़राबी हुजे, का ॿोली में का तलफ़ुज़ में हेठि मथाई हुजे, त उन दोस्तनि खे मां गुज़ारिश कंदा हलंदुसि त ज़ाहिर आहे मां जंहिं एरिया जो जिथे रहां थो पियो उन एरिया जी थोरी लैंग्वेज जो थोरो घणो चकर ज़रूरु आहे, छो त आउं पंजाब पटीअ ते वेठल आहियां ऐं पंजाब पटीअ में थोरो सराइकीअ जो लहजो शामिलु थिए थो पियो। त दोस्तो अव्हांखे ॿुधाईंदो हलां ऐं तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी ऐं मां जन दोस्तनि मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो आहे उन्हनि दोस्तनि जी महिरबानी, जन न कयो आहे बि उन्हनि दोस्तनि जी वॾी महिरबानी ऐं उमेदु कयां थो त ज़रूरु मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब बि कंदा, लाइक कंदा, कमेंट कंदा, शेयर कंदा। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी। मां उमेदु कयां थो त मुंहिंजो वीडियो अव्हांखे पसंदि ज़रूरु आयो हूंदो। त दोस्तो न्यू वीडियो अचण ताईं मां अव्हां दोस्तनि खे हथ ॿधी अर्ज़ो कयां त बराए महिरबानी तेसीं ताईं मूंखे ॾींदा इजाज़त।
ऐं इजाज़त वठणु नथो चाहियां, पोइ बि दोस्तनि खे चाहियां थो त दोस्त घणा मुंहिंजा जेके आहिनि चवंदा आहिनि त यार हिकु तुंहिंजा तलफ़ुज़ बि ठीकु न आहिनि, तुंहिंजी ॿोली लैंग्वेज बि ठीकु न आहे, पोइ बि तूं एॾो घणो ॻाल्हाईंदो आहीं। पंहिंजे करे चवां थो त दोस्तनि खे थोरो ॻाल्हाइजे, जीअं चवंदा आहिनि न त कंहिं ज़माने में ख़त लिखंदासीं त प्यारा बाबा सी थोरो लिखियो घणो सम्झंदा। त मां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त असांजो थोरो ॻाल्हायल ईअं घणो सम्झंदा। त मां उमेदु कयां थो त मुंहिंजे हिन ॻाल्हाइण मां अवां नाराज़ बि न थींदा, अवां दोस्त मुंहिंजे हिन वीडियो खे लाइक कमेंट ज़रूरु कंदा, सब्सक्राइब कंदा। वॾी महिरबानी अवां दोस्तनि जी। नेक्स्ट वीडियो जे लाइ अवां खां वठंदुसि इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।